मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। आख़िरी ज़माने जे अंदरि मुसलमान तव्हां ॾिसंदव तमामु वॾा काफ़र मिली करे, तमामु वॾा गैर मुस्लिम मिली करे मुसलमाननि खे शिकस्त ॾींदा, मुसलमान सां क़िताल कंदा, मुसलमान सां लड़ाई कंदा। अलाह जे नबी फरमायो ईअं पाण में गॾु थींदा, उहे काफ़र ईअं गॾु थींदा जीअं दस्तरख़ान जे मथां मानी खाइण वारा वेहंदा आहिनि। जेकॾहिं दस्तरख़ान मानी जो लॻल हुजे त तव्हां पाण ॿुधायो उन जे मथां माण्हू कीअं तकड़ में वेंदा वेंदा आहिनि। अलाह जे नबी फरमायो ईअं ई तमामु वॾा गैर मुस्लिम, तमामु वॾा काफ़र मुसलमान खे ख़तमु करण जे लाइ गॾु थींदा। पोइ छा कंदा? पोइ मुसलमान खे ख़तमु कंदा। पोइ अलाह जे नबी फरमायो, साहबनि फरमाया या रसूल अल्लाह, उन टाइम मुसलमान जी तइदाद केतिरी हूंदी? मुसलमान खे जो जेकॾहिं अगरि ख़तमु कंदा एतिरा काफ़र मिली करे मुसलमान जी तइदाद केतिरी हूंदी? अलाह जे नबी फरमायो हिन ज़माने खां कई हिसा ज़्यादा, हिन ज़माने खां, छो त उन ज़माने जे अंदरि मुसलमान जी तइदाद टोटल साहबा आख़िरी टाइम ताईं जेके हुया 1.25 लाख हुया, 1,24,000 हुया या कमो पेश इन खां मथे। अलाह जे नबी फरमायो हिन तइदाद खां तमामु ज़्यादा जेको तइदाद मुसलमान जो हूंदी, इन खां पोइ बि मुसलमान ख़ौफ़ ज़्यादा हूंदा, मुसलमान उन काफ़रनि खां ड्रिजंदा, ख़ौफ़ कंदा। साहिबनि पुछा या रसूल छाजे कम वाला, मुसलमान हूंदा बि ज़्यादा, मुसलमान थी करे वरी ख़ौफ़ कंदा? अलाह जे नबी फरमायो हा। साहिबनि जो या रसूल रीज़न छा आहे? अलाह जे नबी फरमायो रीज़न इहा आहे दुनिया जी मोहब्बत। उन मुसलमान जे दिलि जे अंदरि दुनिया जी मोहबत वैल्यू वेझी वेंदो, दुनिया जी हैसियत, दुनिया जो मक़ाम उन जी दिलि जे अंदरि घर करे वेंदो, दुनिया जो सामान उन जी दिलि जे अंदरि घर करे वेंदो। पोइ दुनिया जे तमामु शयुनि सां मोहबत कंदा। पोइ अहिड़ी तरह काफ़रनि खां ड्रिजंदा। सेम 1400 साल पहिरियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कौल फरमायो आहे। 1400 साल खां बाद में हिन टाइम इहो हक़ सादिर थिए थो। असां मुसलमान ड्रियूं था, काफ़र मिली करे, यहूदी मिली करे, हिंदू मिली करे, ईसाई मिली करे, तमामु काफ़र मिली करे मुसलमान जे पोयां पिया आहिनि, मुसलमान खे ख़तमु करण जे पोयां आहिनि। ऐं तव्हां ऐं असां दुनिया जी मोहबत आहे, दुनिया जी मोहब्बत आहे। जॾहिं दुनिया जी मोहबत अची वई ऐं दीन खां असां परे थी वियासीं त पोइ असां छा चवंदासीं? असां चवंदासीं दीन भले वञे, छाजे करे दीन सां मोहबत न आहे। ऐं जंहिं शइ सां मोहबत हूंदी आहे इंसान हरीस आहे, इंसान चवंदो आहे उहा शइ मां खां न निकिरे। अॼु सेम इहो ई आहे। इन करे असां हलाकत था ॾिसूं, इन जे करे असां शिकस्त था ॾिसूं, इन करे असां नाकामी था ॾिसूं मुसलमान। ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो, आख़िरी ज़मानो ईंदो, मुसलमान पंहिंजे हक़ीक़ी मक़सद खे विसारींदा, मुसलमान पंहिंजे दीन खे विसारींदा, मुसलमान पंहिंजी तालीमात खे विसारींदा। हता की मुसलमान जो कल्चर आहे, मुसलमान जो हिकिड़ो तरीक़ो आहे, मुसलमान जॾहिं बि पाण में मुलाक़ात कंदा आहिनि अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम, हे मुसलमान जी पहचान आहे। काफ़र खे बि ख़बर पइजी वेंदी त हिन जिन ॿिनि ॼणनि मुलाक़ात कई आहे इहे ॿई मुसलमान आहिनि। छाजे करे? मुसलमान मिलण खां पहिरियां अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम चवंदो आहे। हज़रत अली साईं फरमायो ईंदड़ ज़माने जे अंदरि मुसलमान हिक ॿिए सां मुलाक़ात कंदा, सलाम न हूंदो उन्हनि जो, सलाम न हूंदो उन्हनि जो, बल्कि मुलाक़ात कीअं कंदा? हिक ॿिए जे मथां लानत कंदा, हिक ॿिए खे गार सां मुलाक़ात कंदा। सेम असांजे ज़माने में इहो कल्चर ॾिठो थो वञे। तमामु नौजवान अस्सलामु अलैकुम असां खां वियो, लानत सां हिक ॿिए खे सॾनि था। इब्तिदा में मुलाक़ात जे मुंड में ई अड़े लानत हुजे तुंहिंजे मथां, उहो बि चए लानत हुजे तुंहिंजे मथां। मुलाक़ात जे इब्तिदा में हिक ॿिए खे गार। को मां ख़्वाब त न ॾिठो आहे, मां को ख़्वाब त न ॾिठो आहे, मां हक़ीक़ी अखियुनि सां ॾिठो आहे। तव्हां बि माशरे जे अंदरि अक्सर ॾिसंदा हूंदो, ईअं ई आहे। नौजवान
ख़ासि करे ॿारड़ियुनि जे अंदरि जहालत, असां मुस्लमान जे घर जे अंदरि जहालत एतिरो मर्कज़ करे वई आहे। सलाम जी इब्तिदा में हिक ॿिए खे गार कंहिं ते, हो हुनजी भेण खे गार ॾींदो, हो हुनजी माउ खे गार ॾींदो। इब्तिदा में सलाम वियो। हाणे इहो मुस्लमान दुनिया जे अंदरि तरक़ी कंदो। ख़ुदा यहूदियुनि खां, ख़ुदा हिंदुनि खां जूता हणाईंदो। छाजे करे? तव्हां ख़ुदा जे दीन खे छॾियो आहे, इन जे करे ख़ुदा हणाईंदो। अल्लाह खे कंहिंजी परवाह न आहे। अल्लाह खे कंहिंजी परवाह न आहे। हिन दुनिया जे अंदरि वॾे में वॾा मासूम पैगम्बर, तमामु वॾा पैगम्बर शहीद थी विया। के पैगम्बर आरे जे अंदरि कटिजी विया। अल्लाह बेपरवाह आहे। अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम जे पुट खे गैर मुस्लिम करे छॾियो। अल्लाह बेपरवाह आहे। मां केरु थींदो आहियां? तव्हां हिते निमाज़ पढ़ण वारा केरु थींदा आहियो? यादि रहे, अल्लाह खे परवाह न आहे। अल्लाह नबी जी औलाद खे गैर मुस्लिम बणाए सघे थो? अल्लाह खे परवाह न आहे। अल्लाह खे तकबुर पसंदि न आहे। अल्लाह खे वॾाई पसंदि न आहे। अल्लाह ताला करे सघे थो। अल्लाह ताला नबी जे पीउ माउ खे, नबी जे पीउ खे गैर मुस्लिम बणाए सघे थो। अल्लाह खे कंहिं क़िस्म जी कोई परवाह न आहे। त थींदा कहिड़ो इंसान? 6 फुट असांजी साइज़, 6 फुट असांजे इंसान जी साइज़ ऐं तकबुर आसमान सां लॻे थो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में ईअं ई फरमायो, हे इंसान, तोखे असां पैदा कयोसीं, तुंहिंजी तख़लीक़ असां कईसीं, तोखे जवानी असां ॾिनीसीं, तोखे जिस्म जे अंदरि सिहत मां अल्लाह ॾिनमि। इन खां बाद में मां अल्लाह जे लाइ मिसाल थो पेश करें त अल्लाह ताला कीअं दुबारा जेको आहे ज़िंदा कंदो, अल्लाह ताला मिटी खां कीअं मूंखे उथारींदो। अल्लाह ताला फरमाए, इन सभिनी शयुनि ते मां अल्लाह क़ादिर आहियां। इन तमामु शयुनि ते मां अल्लाह ताला क़ादिर आहियां। आख़िरी हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी ज़माने जे अंदरि हिकु साहबी रिवायत कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ाए करे मिंबर शरीफ़ ते वेठा। आख़िरत या फितना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया त क़यामत जे क़रीब हे कम बि थींदो, हे कम बि थींदो, हे कम बि थींदो, हे कम बि थींदो। साहबी फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ खां बाद में मुतसिल मिंबर ते वेठा, असां टेम ॾिठोसीं। हता के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइज़ मुबारक तेज़ थींदो वियो, वॾो थींदो वियो। ज़ोर जी आज़ान थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा आहिनि ऐं बयान मुबारक जारी आहे। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर नमाज़ लाइ लथा ऐं ज़ोर नमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाई। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर नमाज़ खां बाद में फौरी तौर वरी मिंबर ते वेठा। वरी अल्लाह जे नबी वाइज़ नसीहत फरमाई। हता की साहिबिन फरमायो, असर नमाज़ जो टाइम थी वियो, असर जी नमाज़ अची वई। अल्लाह जे नबी वरी मिंबर खां लथा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे असर जी नमाज़ पढ़ाई। नमाज खां बाद में वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा। मग़रिब ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे आख़िरत जा मरहला ॿुधाईंदा रहिया ऐं ॿुधाईंदा रहिया त क़यामत खां पहिरियां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़ाहिर थींदियूं, कहिड़ा कहिड़ा फितना ज़ाहिर थींदा। साहबा नोट कयो, साहबा फरमायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शराब तमामु मुस्लमान ज़्यादा पीअंदा। मुस्लमान जे घर जे अंदरि मौसीक़ी अची वेंदी। मुस्लमान जूं औरतूं लिबास पाइण खां पोइ बि उघाड़ियूं हूंदियूं। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे असां कोई बि मौलवी जेकॾहिं अगरि गुनाह जे कम ते एतिरो सख़्तु बयानु ॾिए थो, एतिरो सख़्तु ॻाल्हाए थो, तव्हां चवंदो साईं खोपड़ी ख़राबु थी वई आहे। मौलवी जो मथो जेको आहे ख़राबु थियो आहे। हे मौलवी जो मथो ख़राबु न थियो आहे। हे मौलवी जो मथो ख़राबु न थियो आहे। हे मौलवी ॾिसो थो, इहो गुनाह जेकॾहिं अगरि ईअं हलंदो रहंदो, इन माशरे खे इहो गुनाह मरीज़ बणाईंदो। पोइ मुस्लमाननि में एतिरी बि ताक़त न थींदी त इन गुनाह खां कंहिंखे रोके सघनि। इन गुनाह खां कंहिंखे रोके सघनि। माशरे खे बिल्कुलु इन शइ जी तमीज़ न थींदी। ऐं आख़िरी ज़माने जे अंदरि अल्लाह जे नबी फरमायो, दीन ते हलणु एतिरो मुश्किल हूंदो, दीन ते हलणु
इंतिहाई मुश्किल हूंदो, एतिरो मुश्किल हूंदो, ए साहबा एतिरो मुश्किल हूंदो जीअं कोई बंदो पंहिंजे हथ जे अंदरि पंहिंजी मुठ में बाहि जा ॿरंदड़ कोयला हथ में खणे, केतिरो मुश्किल आहे। कोई बंदो खणंदो बाहि जा ॿरंदड़ छोला पंहिंजे हथ में मुट्ठी में खणी करे बंदि कंदो, केतिरो सख़्तु आहे। अलाह जन फरमा आख़िरी ज़माने जे अंदरि उहो मोमिन दीन ते हलंदो, उन जे लाइ एतिरो मुशक़त हूंदो। तमामु वॾा माण्हू फासिक थी वेंदा, चंद सिर्फ़ु मोमिन ई रहिजी वेंदा। उन मोमिन जी दिलि जे अंदरि परेशान थींदा रहंदा। छाजे करे? मुआशरे खे ॾिसी करे, मुआशरे जी बदमाशी खे ॾिसी करे, मुआशरे जी बेहयाई खे ॾिसी करे मोमिन दिलि जे अंदरि जेको आहे न ख़तमु थींदो वेंदो, परेशान थींदो वेंदो। हे केरु? हे सिर्फ़ु मोमिन। ऐं फासिक खे कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न थींदो। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, हिकिड़ी ॻाल्हि रखो, गुनाह कयो, इन खां बाद में अगरि तव्हांखे कंहिं क़िस्म जो पछता नथो थिए, गुनाह करे कंहिं बि मुस्लमान खे उन पंहिंजे गुनाह ते पछता नथो थिए, तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजो ईमान ज़ाया थी चुको आहे, तव्हांजी दिलनि खां तव्हांजो ईमान निकिरी चुको आहे। उन टाइम गुनाह करण ते बंदे खे पछतावो न थिए, गुनाह करण ते शर्म महसूसु न थिए। यादि रहे, कंहिं बि कुंड जे अंदरि मुस्लमान रहे थो, ईमान तव्हांजी दिलि खां निकिरी चुको आहे। उन टाइम गुनाह ते मुस्लमान खे पछता न थिए। मोमिन जी अलामत आहे, मोमिन जी सिफ़ात आहे। अगरि मोमिन खां कंहिं क़िस्म जी कोई ग़लती थींदी, मोमिन उन नॉर्मल ग़लती खे ईअं सम्झंदो मुंहिंजे मथां को पहाड़ टुटी पियो आहे, ऐं फौरी तो इस्तग़फ़ार कंदो, तौबा कंदो, या अल्लाह हिन मां गुनाह खे माफ़ु कर, या अल्लाह हे मां गुनाह कीअं कयो आहे। हे कंहिंजी अलामत? हे मोमिन जी निशानी। जेकॾहिं असांखां गुनाह थिए थो, अल्लाह माफ़ु करे। कोई बि मुस्लमान शराब पीए थो, कोई बि मुस्लमान अल्लाह माफ़ु करे ज़िना जे फेल में लॻल आहे, जुआ जे फेल में लॻल आहे, अगरि उन गुनाह जे अंदरि उनजी दिलि में जेको धड़कन पैदा नथी थिए, उनखे अल्लाह जी ज़ात खां ख़ौफ़ नथो थिए, त यादि रहो तव्हांजे दिलनि जे अंदरि ईमान ख़ाली थी चुको आहे। हिकु ईमान ई हूंदो आहे जेको बंदे खे गुनाह खां रोकींदो आहे। अगरि कोई बि बंदो गुनाह करे इन खां बाद में पछताव थियो, यानी इनखे कम से कम एतिरी शइ जी त तमीज़ आहे न, यार हिकिड़ो अल्लाह आहे जंहिंजे आॾो मूंखे बीहणो आहे। गुनाह खां बाद में जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान जी कैफ़ियत अहिड़ी थी वञे, यार हे मां छा कयो आहे, हे मां गुनाह कीअं कयुमि, यानी इन ॻाल्हि जो तव्हांखे इल्मु हुजणु खपे। इन मुस्लमान जी दिलि जे अंदरि हिकिड़ी शइ खटखटे थी, चाहे मूंखे अल्लाह जे आॾो बीहणो आहे, अल्लाह जी ज़ात खे तस्लीम त करे थो न। इहो बि यकीन आहे त क़यामत ॾींहुं इन जो रिज़ल्ट उतो न मूंखे मिले, मूंखे ज़्यादा नुक़सानु ॾिसणो न पए। इहो छाहे? हिकु ईमान वारे जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे इन गुनाहनि खां दूरि रखे ऐं पंहिंजी तौबा हक़ीक़ी नसीब अता फ़रमाए।